सैलाब ज़िंदगीअ जो हीअ नावल पोपटी हीरानंदाणीअ द्वारा लिखियलु आहे ऐं हीअ आत्मकथा शैलीअ में लिखियलु आहे। आत्मकथा शैलीअ जो माना हूंदो आहे राइटर पंहिंजी आत्मकथा जे रूप में ॿुधाईंदे हुए अॻियां नावल लिखंदो वेंदो आहे कि मां हीअं थियो, मूंसां गॾु हीअं थियो, मूंसां गॾु हीअं थियो, ईअं करे। त इहा इनखे चइबो आहे आत्मकथा शैली। ऐं हीअ फ्लैशबैक टेक्निक में लिखियलु आहे। फ्लैशबैक टेक्निक जो तव्हां इस्तेमालु कयल घणेई फिल्मुनि में ॾिठो हूंदो त उहो पंहिंजी पुराणी कथा थी ॿुधाए। ऐं हीअ हिकु सामाजिक ऐं मनोवैज्ञानिक नावल आहे। सामाजिक नावल आहे कि जीअं सिंधी समाज जे बारे में हीअ नावल विरहाङे खां शुरू थो थिए, सिंध खां, ऐं हिंद में अची ख़तमु थो थिए। हीअ नंढपण खां शुरू थी करे ॿुढापे ताईं थो हले, जेका हिन में कथा कयल आहे गंगा जी उन जी। ऐं हीअ नावल जेको आहे उहो मनोवैज्ञानिक नावल चयो वेंदो आहे। मनोवैज्ञानिक हिन जे लाइ छो जो हिन औरत जो हर रूप हिन में ॾेखारियो आहे ऐं हर क़िस्म जो मनोविज्ञान, यानी कि बाल मनोविज्ञान, औरत जो मनोविज्ञान, पुरुष मनोविज्ञान, हर क़िस्म जो मनोविज्ञान हिन में ॾेखारियो वियो आहे लेखिका पारां। विच विच में किथे बि मूंखे ईअं लॻो त भई पाठक खे थोरो सम्झ में नथो अचे त मां उन में एक्सप्लेन बि कंदी वेंदसि ऐं कहानी बि गॾोगॾु पढ़ंदी वेंदसि। मूंखे पूरी उमेदु आहे त हीअ नावल तव्हांखे तमामु वणंदो ऐं तव्हांजी जेका रुचि आहे उहा सिंधी अदब जे प्रति वधंदी। मुंहिंजो हिन क़िस्म जे जेके बि ऑडियो बुक्स वग़ैरह मां ठाहियां पई त इन जो उद्देश्य इहो ई आहे त सिंधी अदब फ़क़ति अदीबनि ताईं न रहे, उहो आम पाठक ताईं पहुचे, आम माण्हूअ ताईं पहुचे, त सिंधी साहित्य में सभिनी जी रुचि वधे। ऐं जीअं ई रुचि वधंदी त सिंधी अदब जो वाधारो पंहिंजो पाणे थींदो, सिंधी ॿोली पंहिंजो पाणे बची वेंदी। सैलाब ज़िंदगीअ जो बाब पहिरियों शुरू थो थिए गंगा सां। गंगा जेका हाणे ॿुढी थी वई आहे त हाणे उहा पंहिंजी कथा ॿुधाइण शुरू थी करे। अॻियनि चइनि ॾंदनि मां अॼु हिकु ॾंदु किरी पियो अथमि। पासनि वारा ॿ ॾंद मथीअ ॼाड़ीअ जा ऐं हेठीअ ॼाड़ीअ वारियूं सभु ॾाठूं त अॻु में ई कढायूं पियूं हुअमि। नंढड़ी हुजां हा त ॾंदनि भॻी ॾे ॾिरी, ॾंदनि भॻी ॾे ॾिरी सॾे चेड़ाईं हा, पर हाणे मूंखे केरु थो पुछे। उहो बि वक़्तु हो जॾहिं मूंखे खिलंदे ॾिसी कंहिं चयो हो, ॾंद त कहिड़ा अथसि जहिड़ी मोतीअ गुलनि जे मुखड़ियुनि जी कतार। हिकु अणासे त वॾे वाक्य चयो हो त तुंहिंजा ॾंद आहिनि दिलि बंद पिरी। नंढड़ी आरसी खणी उन में निहारियुमि, मुंहिंजे ई पाछे मूं ते खिलियो, सिर्फ़ु ॾंद भॻा अथई छा, सॼी झूनी पुराणी थी वई आहीं। गुंजियल सुकल चमड़ी, खुथल अछा वार, झुकियल वरियल कुल्हा, सख़्त ऐं भॻल हथनि पेरनि जा नह। सच, जिन जिन चीज़ुनि ते असांखे नाज़ हूंदो आहे से केतिरा न जल्द असां खां मोकिलाए थी वञे। घर में असीं बसि ॿ ई ॿार हुआसीं, मुंहिंजो भाउ हशू ऐं मां। कॾहिं हू पुठियां मुंहिंजी घघरीअ खे पकिड़े छुछू रेल गाॾी, छुछू रेल गाॾी कंदो हलंदो हो त कॾहिं मां संदसि खमीस पकिड़े कू कू कंदी सीटी वॼाईंदी हलंदी हुयसि। कॾहिं असीं ॿई पींघे में लुॾी रड़ियूं करे ताड़ियूं वॼाईंदा हुआसीं त कॾहिं पाण में विढ़ंदा हुआसीं त तो काल अंब जी कोर खाधी, अॼु मां खाईंदुसि। नंढड़ियुनि नंढड़ियुनि ॻाल्हियुनि ते हशू खेटो कंदो हो। गुलाब आशीअ मां पहिरीं गुलाब पाणी मुंहं ते मां विझां, मंझीअ जे हिन पासे ते मां सुम्हां। ॿेरनि वारो होको ॾिए त जाबलू ॻाढ़ा ॿेर त झोल में मां ई वठां। इन नमूने हिन पैराग्राफ में पाण ॾिसूं था त लेखिका बाल मनोविज्ञान या बाल मनोविज्ञान खे कीअं न ॿुधायो आहे। उनजो ऑब्ज़र्वेशन केॾो माइन्यूट आहे। उहा ॾिसी रही आहे कि ॿार नंढी नंढी ॻाल्हियुनि ते खेटो कंदा आहिनि। जीअं नंढियूं नंढियूं पहिरीं त रांदियूं खेलींदा आहिनि, छू छू रेल गाॾी कू करे पाण में रांदियूं था खेलीनि, केॾीमहिल वरी खेटो था कनि। ऐं अगरि उन्हनि जे में खेटो बि थिए थो त अंब जी कोर तो खाधी, अॼु मां खाईंदुसि,
हाँ, या वरी जबलू ॻाढ़ा ॿेर जेके अचे उहो मां पंहिंजी झोल में मां ई वठां, मंझीअ जे हिन पासे मां सुम्हां। त इन्हनि ॻाल्हियुनि सां ख़बर थी पवे त लेखिका जो ऑब्ज़र्वेशन तमामु माइन्यूट आहे। हूअ हिकु हिकु बाल मनोविज्ञान जी हुनखे एक्टिविटी ख़बर आहे ऐं उन शुरूआति में बाल मनोविज्ञान जो हुन परिचय ॾिनो आहे। अम्मी हशूअ जो पासो खणंदी हुई। नंढो भाउ आहे न, तूं खांसि वॾी आहीं। जे मां न मञींदी हुअसि त लपाट खाइणी पवंदी हुई। बाबा मुंहिंजो पासो खणंदो हो। उन्हनि ॿिन्ही मां जेको वेझो हूंदो हो वधी असांजे झेड़े जो निबरो कंदो हो, पर जेको ॿारु धकु खाईंदो हो रुअण ते माउ या पीउ जी हंज बि उनखे ई मिलंदी हुई। हाणे हिन पैराग्राफ में लेखिका ॿुधाए थी कि अक्सर जेका माउ जो मनोविज्ञान हूंदो आहे उहा नंढे पुट जे लाइ कीअं न वरंदो आहे कि उहो नंढो भाउ आहे न, तूं वॾी आहीं न। या अगरि ॿार मां केर बि रोए, चाहे पुटु रोए या धीउ रोए या जंहिंखे बि मार पए, त माउ पीउ खणी करे वरी उन्हनि खे ई हंज में बि पाण ई खणंदा आहिनि। थोरा वॾा थियासीं त अम्मी ऐं बाबा खे कम में वठाईंदा हुआसीं। ऊन्हारे में डोल मां नंढा नंढा लोटा भरे अङण में छिणकार कंदा हुआसीं ऐं सियारे में डोड़ पाए ॿाहिरां मिर्च ऐं अदरक वठी ईंदा हुआसीं। शाम जो बाबा चवंदो हो त ॾिसी अचो त पंजल मोदीअ वटि बेंच ते आलूमल आयो आहे, हुको छिके वेठो। हशू मूंसां गॾु छोकिरियुनि वारियूं रांदियूं कंदो हो, उभां की पहिरियां, उभां की ॿियां, या MI आउट। ऐं मां हुन सां छोकिरनि जूं रांदियूं बकट मुंहुं लैन या गोलियुनि वारियूं रांदियूं कंदी हुयसि। कॾहिं छोकिरियूं घणियूं थी वेंदियूं हुयूं त का लुची छोकिरी हशूअ खे चिड़ाईंदी हुई, छोकिरियुनि जे विच में छोकिरो, गुॼियुनि जो नौकिरो। ऐं कॾहिं मां छोकिरनि जे विच में रहिजी वेंदी हुअसि त मुंहिंजो मासात गोबिंद ताड़ियूं वॼाए चवंदो हो, छोकिरी चरी, वाढे घड़ी। हशू मकड़ीअ जे टंग में धाॻो ॿधी उनखे मूं तरफ़ उॾाए मूंखे ॾेॼारींदो हो ऐं मां अम्मीअ जो रओ पाए खेसि भूंडो ॾेई दॿ कढी चवंदी हुअसि, वाह ॿेड़ी त रही। जॾहिं पाण में ठहंदा हुआसीं तॾहिं खीसे में नेज़ा ऐं ॾोॾियूं विझी छिले हिक ॿिए खे खाराईंदा हुआसीं। अम्मी त असांजियुनि हमेशह जे हरकतुनि मां कक हूंदी हुई। मथे ते धक हणी चवंदी हुई, आहियो ॿ पर ॾहनि जा मट आयो, असुल घर ई खणी मथे ते खंयो अथव। हिकु ॾींहुं हशू उस मां आयो ऐं अची सनानु कयईं। ॿिए ॾींहुं अची तपु थियो। 5 ॾींहं हू खट ते अखियूं पूरे सुम्हियो, बसि। पोइ हुन वरी अखियूं न खोलियूं। बाबा चयो हू उभ में हलियो वियो आहे ऐं अम्मीअ चयो वाहेगुरूअ वटि वियो आहे, उतां ईंदो ई कीन। मूं त न उभ में को घर ॾिठो हो, न वाहेगुरूअ खे ई सुञाणींदी हुयसि, इन करे मुंझी पई हुअसि त हशू मूंखे अकेलो छॾे किथे हलियो वियो आहे। मुंहिंजो ॾींहुं मोगो ऐं राति तमामु कारी बणिजी वई। रांदि करण त मूं सफ़ा छॾे ॾिनी, पर करियां बि त छा वेही, असुल ख़ाली ख़ाली थी पई हुअसि ॼण। हशूअ जे हली वञण बैदि अम्मी ऐं बाबा पाण में पिया विढ़ंदा हुआ। भाॼीअ में लूणु वधीक पइजी वियो या खाधो थोरी देरि सां तयारु थियो त बाबा असुल तपी बाहि थी वेंदो हो। अम्मी बि संदसि गुस्से जो जवाबु तमामु वॾे वाक़े सां ॾींदी हुई। मां वॾी त हुयसि ई कीन जो सम्झां त हीअ आंडे जी ॼर आहे जा ॿिन्ही खे अंदरां ई अंदरां पई तपाए ऐं जलाए। सो हिननि ॿिन्ही जे विढ़ण ॾिसी मां घर मां भॼी वञणु चाहींदी हुयसि। हिन नमूने लेखिका इहो ॿुधाइण थी चाहे त घर में को वॾो हादिसो थी वञे या कंहिंजी मृत्यु थी वञे, ॿार जी मृत्यु थी वञे त उनजो ॿिए ॿार ते कीअं असरु थो पवे। ॿार जी मृत्यु थियण सां माउ पीउ जे मथां, उन्हनि जे मनोविज्ञान जे मथां कीअं थो असरु पवे। जेके हशूअ जा माउ पीउ हुआ उहे पहिरीं खिल ख़ुशीअ सां रहंदा हुआ, पर हशूअ जी मौत खां पोइ उन्हनि जे विच में झगड़ा था थियनि ऐं माउ पीउ जॾहिं पाण में विढ़नि था त उनजो असरु वरी ॿार ते छा थो पवे। त इन में लेखिका इहो मनोविज्ञानिक पक्ष खयो आहे ऐं इनखे तमामु सुठे नमूने सां चिटियो अथई। मूंखे उमेद ई न पूरो विश्वास आहे त तव्हांखे हीअ नावल तमामु वणंदो। अॻियां जीअं जीअं पाण ॾिसंदासीं हिन में दिलचस्पी तव्हांजी बि वधंदी वेंदी।